बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जैकब न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भली कार। नाज़रीन, रमज़ान ट्रांसमिशन में अॼु असां जंहिं शख़्सियत खे दावत ॾिनी आहे उन शख़्सियत जो तारुफ़ कुझु हिन रीति आहे त इस्लामी जेके प्रोग्राम मुनक़िद थींदा आहिनि, महफ़िल नात सजदूं आहिनि, महफ़िल मिलाद जा जेके प्रोग्राम थींदा आहिनि, उन्हनि प्रोग्रामनि में जेका कंपेयरिंग कई वेंदी आहे, जेके नक़ीब महफ़िल चइबो आहे, असां अॼु माना पंहिंजे प्रोग्राम में जंहिंमें जेको असांजो महिमान आहे उहो आहे माना महफ़िलूं सजाईंदड़, प्रोग्रामनि खे पंहिंजी नई उनखे जोश बख़्शींदड़ नक़ीब महफ़िल बेदार बख़्त क़ादरी साहब। अस्सलाम वालेकुम साईं वारसलाम। इहो नक़ीब महफ़िल छा खे चइबो आहे, उनजी थोरी तव्हां कुझु वज़ाहत असांखे ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा भाउ, नक़ीब महफ़िल जहिड़ी तरीक़े सां तव्हां पंहिंजी फील्ड में कंपेयर चओ था त असांजे जेके बि मज़हबी प्रोग्राम थींदा आहिनि उन्हनि प्रोग्रामनि खे हलाईंदड़ खे नक़ीब महफ़िल चयो वेंदो आहे। नक़ीब महफ़िल लाइ का ख़ासि तरबियत जी का ज़रूरत हूंदी आहे? जी हा, तरबियत जीअं त हर फील्ड में तरबियत जी ज़रूरत हूंदी आहे, त हिन फील्ड में बि तरबियत जी ज़रूरत अशद आहे। छो जो जेकॾहिं तरबियत न हूंदी त उहो शख़्स कंहिं बि मंज़िल ते न पहुची सघंदो। मतिलबु चवण जो इहो आहे त जेकॾहिं तव्हां माना महफ़िल जी नक़ाबत कंदा आहियो त उन वक़्तु तव्हां वटि माना मुख़्तलिफ़ अशार जो ज़ख़ीरो हूंदो आहे, उन महफ़िल खे हिकिड़ो रंग बख़्शण लाइ तव्हांजो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे, उन में कीअं तव्हां महफ़िल खे रौनक बख़्शींदा आहियो? जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जहिड़े बि क़िस्म जी महफ़िल हूंदी आहे, पहिरियां उन महफ़िल जी तयारी कई वेंदी आहे। जहिड़ी तरीक़े सां ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल हूंदियूं आहिनि त उन जे लाइ हज़ूर जे विलादत जे हवाले सां अशार सिलेक्ट कया वेंदा आहिनि। ऐं उन खां अलावा जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, मौला काइनात अली अलैहिस्सलाम जी विलादत जी महफ़िल आहे, या अहल बैत अतहार जी विलादतुनि जी महफ़िलूं आहिनि, या असांजी बिलख़ुसूस हर महीने यारहीं शरीफ़ हज़ूर गौसे पाक रज़ियल्लाहु ताला अन्हो जन जी निस्बतुनि सां महफ़िल सजंदी आहे, त उन हवाले सां बाक़ाइदा मुकमिल तरीक़े सां उन्हनि जी प्रिपरेशन कई वेंदी आहे। तव्हां घणे अरसे खां वठी इहा नक़ाबत कंदा पिया अचो? सर अल्हम्दुलिल्लाह, ईअं सम्झो त मां रब करीम जो करम आहे, तक़रीबन ईअं सम्झो त 25-30 साल थी विया हूंदा अल्हम्दुलिल्लाह हिन फील्ड सां वाबस्तगी आहे। ईअं सम्झो 10 सालनि जी उमिरि खां अल्हम्दुलिल्लाह हिन फील्ड सां मुंहिंजी वाबस्तगी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में जेके महफ़िलूं सजंदियूं आहिनि उन में तव्हां नक़ाबत कंदा आहियो, जेके कंपेयरिंग चइजे, जी पोइ तव्हां इहा कंपेयरिंग वॾे पैमाने ते तव्हां मतिलबु किथे किथे परफॉर्म कयो आहे? सर उन करीम रब जा वॾा अहसान आहिनि हिन फ़क़ीर जे मथां। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जे तक़रीबन कुंड कुर्छ में नक़ाबा जे हवाले सां आउं परफॉर्मेंस ॾेई चुको आहियां। ऐं ईअं सम्झो जेके बि पाकिस्तान जा नाले वारा उलमाए किराम आहिनि, सना ख़्वानान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, उन्हनि जी नक़ाबत जो मूंखे शरफ़ हासिलु थियो आहे। तव्हांखे ख़ुसूसी तौर ते दावतनामा किथां किथां ईंदा आहिनि? सर अल्हम्दुलिल्लाह सिंध जे तक़रीबन कराची खां वठी करे जैकाबाद ताईं अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध में हज़ूर जी सना ख़्वानी जे हवाले सां बिलख़ुसूस मुंहिंजो वञणु थींदो आहे। ऐं उन खां अलावा बलोचिस्तान जे तक़रीबन कोयटा खां डेरा अलहयार ताईं जेके बि बेल्ट आहे, इहो सॼो बेल्ट, उन बेल्ट ते अल्हम्दुलिल्लाह जेके बि महफ़िल मीलाद थियनि पिया उन्हनि में अल्हम्दुलिल्लाह वञणु थींदो आहे। अच्छा, इहो त हिकिड़ो वॾी फील्ड आहे, वॾा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि पूरे पाकिस्तान में, इहे महफ़िलूं सजंदियूं आहिनि, उन में जेके नक़ाबत कई वेंदी आहे, जेके वॾा वॾा नक़ीब आहिनि, अहिड़नि तव्हां कंहिंखां मुतासिर थिया आहियो? सर बेसिकली त आउं मुतासिर पंहिंजे उस्ताद खां ई आहियां। मुंहिंजो उस्ताद हुयो मोहतरम हाजी कुतुबुद्दीन ताफ़ साहब, असांजे जैकाबाद शहर जो बरक अदीब दानिश्वर ऐं नक़ाबत जे हवाले सां हिकु वॾो नालो हुयो, उन खां ई आउं मुतासिर हुयुसि। ऐं उन खां अलावा आउं मुतासिर आहियां, असांजो हिकु मरहूम नक़ीब हुयो मोहतरम शहरियार कुदूसी साहब, उन जी नक़ाबत खां आउं मुतासिर थी करे इन फील्ड जी तरफ़ तवजो ॾिनी त हिन फील्ड खे पंहिंजो मशले राह बणाइजे। प्रोग्राम जी शुरूआत कीअं थींदी आहे? तव्हां असांखे हिकिड़ो थोरो नमूनो। हा सर, प्रोग्राम जी शुरूआत ईअं ई हूंदी आहे त जॾहिं कंहिं बि असीं नक़ाबत जी प्रोग्राम आगाज़ कंदा आहियूं त पहिरियां हमदिया आशार थींदा आहिनि। उहो अंदाज़ असांखे थोरो। जी हा, उन तां कुझु हमदिया आशार बारगाहे रब करीम में पेश करण जी सआदत हासिलु कयां पियो कि तमाम हमद उस खालिक अज़ल के लिए, तमाम हमद उस खालिक अज़ल के लिए जो सुकून देता है झील को कमल के लिए। मैं उसके नाम से करता हूँ इब्तिदाए कलाम
कि जिसके नाम फरिश्तों ने भी संभल के लिए, सुभान अल्लाह। और मेरे नबी से मदद मांग कर तो देख कभी, ये कीमिया है तमाम मुश्किलों के हल के लिए, और गमे हुसैन अमानत है आज की मोहसिन, ये रिस्क मैंने संभाल कर रखा हुआ है कल के लिए। हाणे तव्हांखे वॾे कंहिं नात खां या वॾे कंहिं मुक़ररु के प्रोग्राम जी जीअं उनखे दावत ॾियो था, कुझु उहो अंदाज़ असांखे ॿुधायो। हाँ सर, जेकॾहिं कंहिं बि सना ख़्वान खे घुराइणो आहे त उन खां अॻु में असांखे माहौल खे ठाहिण जे लाइ तमामु हिकिड़े क़िस्म जा, जेकॾहिं उन जहिड़े क़िस्म जो मुक़ररु हूंदो, जहिड़े क़िस्म जो सना ख़्वान हूंदो, उन खे पंहिंजे ज़हन में रखे करे पोइ असांखे अशार पढ़णा पवंदा। फॉर एग्ज़ाम्पल अव्हां जे अॻो रखां थो त हिन वक़्तु मूंखे आलम इस्लाम जे मुमताज़ मारूफ़ सना ख़्वान सैयद मोहम्मद फ़सीउद्दीन सोहरवर्दी खे दावत सना पेश करणी आहे, त उन्हनि खे दावत सना पेश करण खां अॻु में मां हिकिड़ो माहौल ठाहींदुसि। त हिन लम्हे आलम इस्लाम जे मुमताज़ मारूफ़ सना ख़्वान खे दावत सना पेश करणु वञी रहियो आहियां। अव्हां जी मोहबतुनि खे मद्देनज़र रखंदे ही ख़ूबसूरत अशार अव्हां जे समातुनि जी नज़र करे रहियो आहियां। त लौं मदीने सां लॻाए मूं ख़ुशी हासिल कई, लौं मदीने सां लॻाए मूं ख़ुशी हासिल कई, पिर्त वारा पेच पाए मूं ख़ुशी हासिल कई, दिल जिगर सिरसाह बि सदके कयां मुर्शिद मथां, दिल जिगर सिरसाह बि सदके कयां मुर्शिद मथां, छो त फैज़ इन दर तां पिराए मूं ख़ुशी हासिल कई, ऐं सॼण जे सदके मिली वई बुत परस्तीअ खां निजात, सिर ख़ुदा आॾो झुकाए मूं ख़ुशी हासिल कई। ऐं हासिल कलाम शेर त ईद खां वधि ईद थी वई ऐं रूह खे राहत मिली, ईद खां वधि ईद थी वई रूह खे राहत मिली, छो त मुस्तफ़ा जी नात ॻाए मूं ख़ुशी हासिल कई। इहा अशार पढ़ी पोइ सना ख़्वान खे दावत सना पेश कबी ऐं उहो सरकार जी बारगाह में पंहिंजा नज़राना अक़ीदत पेश। अच्छा, महफ़िल हलंदी रहे थी, जी, सामाइन जो तवजो कुझु घटिजी थो वञे या शामिन दिलचस्पी का उनखे सिलसिले खे ॿीहर कढण लाइ तव्हां कीअं? हा सर, हा बिल्कुलु, तमामु सुठो सुवाल कयो तव्हां। ऐं इहा शइ तमामु घणी थींदी आहे। पोइ असां ॾिसंदा आहियूं त हाणे सामीन जो जेको तवजो ॿिए तरफ़ आहे, पोइ सामीन जे माहौल खे ॾिसी करे असांखे उहे अशार पढ़णा पवंदा आहिनि। जीअं मिसाल हाणे महफ़िल हले पई मौलाए काइनात अली अलैहिस्सलाम जे शान में, ठीकु आहे, त ऐं मां सम्झां पियो त हिते जेकॾहिं मां अशार अहल बैत जे शान में पढ़ंदुसि त ही माण्हू मुंहिंजी तरफ़ मुतवजा थी वेंदा। ऐं बिलख़ुसूस हिन टाइम अल्हम्दुलिल्लाह ज़िक्र अहल बैत हिकिड़ो उहो ज़िकिर आहे जेको माण्हुनि खे पंहिंजी तरफ़ घणो मुतवजा करे पियो। बिल्कुलु। पोइ अल्हम्दुलिल्लाह जॾहिं बि असां ॾिसंदा आहियूं त महफ़िल जेको आहे त टिड़ बिछड़ थिए पई त पोइ ज़िक्र अहल बैत कयो वेंदो आहे, छो त सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी इहा सुन्नत बि आहे त सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि सैयदना सिद्दीक़ अकबर खां मां सम्झां थो त हीअ रिवायत आहे, पाण फरमाइनि था जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त माहौल कहिड़ी तरफ़ वञे पियो ऐं ख़बर न पई पए त पंहिंजो केरु आहे परायो केरु आहे, पोइ असां ज़िक्र अली कंदा आहियूं। पोइ ज़िक्र जॾहिं अली थींदो आहे त ऑटोमेटिकली माण्हू असांजी तरफ़ मुतवजा थी वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। जी हा। अच्छा, सिंधी उर्दू गॾाए करे अंदाज़नि तव्हांखे केतिरनि शेरनि जो ज़ख़ीरो आहे, केतिरा शेर यादि आहिनि? सर इहो तव्हां नथो चई सघां केतिरो अंदाज़ो आहे, पर अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन सुठा शेर मूंखे अल्हम्दुलिल्लाह यादि आहिनि जेके मुख़्तलिफ़ शोरा इकराम जा आहिनि, जंहिंमें पीर नसीरुद्दीन नसीर साहिबु आहे ऐं मोहतरम अल्लामा ताहिरुल क़ादरी साहिबु आहिनि, उन्हनि जा अशार आहिनि। आला हज़रत अहमद रज़ा ख़ान बरेलवी साहिबु रहमतुल्लाह अलैह उन्हनि जा अशार आहिनि। असांजो सिंध धरती जो तमामु बहितरीनु सुठो शाइर आहे अलहाज ग़ुलाम नबी महेसर, उन्हनि जा शाइर आहिनि। ऐं बिलख़ुसूस मां घणी कोशिशि कंदो आहियां लाखिणी लतीफ़ खे पढ़ण जी, माशाअल्लाह, छो त लतीफ़ हिकु असांजो दर्स आहे लतीफ़ खे सम्झणु ऐं सिंध धरती सां उन जी जेकी मोहबत वालियाना। पोइ मां कोशिशि घणी कंदो आहियां त लतीफ़ सरकार जा जेके नंढियूं नंढियूं सिटूं आहिनि उहे माण्हुनि ताईं पहुचाइजनि ऐं हिन मोहबत वारे पैगाम खे अॻिते वधाइजे। अच्छा, हाणे असां वटि अल्हम्दुलिल्लाह महफ़िलूं त तमामु घणियूं सजंदियूं आहिनि, उन्हनि महफ़िलुनि में ज़ाहिर ॻाल्हि आहे अव्हां जहिड़नि नक़ीबनि जी ज़रूरत बि ज़रूरु पेश ईंदी आहे। त सम्झो था हिते अहिड़ो ॿियो बि को तइदादु आहे, ॿिया बि के अफ़राद आहिनि जेके इन शौक़ सां वाबस्ता हूंदा? सर अल्हम्दुलिल्लाह
असां जेकाबाद शहर में बि सुठा दोस्त नक़ाबत कनि पिया ऐं कुझु असांजा जेके सनाख़वान हज़रात आहिनि उहे बि हिन फील्ड जी तरफ़ अल्हम्दुलिल्लाह हींअर उन्हनि जो घणो राग़िब थियनि पिया, छो त वक़्त जी ज़रूरत आहे। ॾिसो था त मीडिया जो दौरु आहे, पोइ उन हवाले सां कुझु घणा दोस्त इन तरफ़ फील्ड जी तरफ़ अचनि पिया। कोई पैगाम इन हवाले सां जेके माण्हू शौक़ु रखंदड़ हुजनि तव्हांजी तरफ़ों? हा सर, अल्हम्दुलिल्लाह दोस्तनि खे, नौजवाननि खे इहो ई पैगाम आहे त हज़ूर जी ज़िक्र सां पंहिंजी दिलनि खे ज़िंदा रखो ऐं नक़ाबत हिकु तमामु सुठी फील्ड आहे ऐं हिन फील्ड में अचो, छो जो हिन फील्ड में तमामु घणी अशद ज़रूरत आहे। जेतिरा वधीक नक़ीब हूंदा ओतिरो असांखे वक़्त जी ज़रूरत आहे, छो त असांखे ख़ासि तौर ते असांजी सिंध धरतीअ खे हिन टाइम सिंधी ॿोलीअ खे, सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाईंदड़ जेके नक़ीब हज़रात आहिनि उन्हनि जी वॾी ज़रूरत आहे। छो जो हिन वक़्तु ॿाहिरें सूबनि खां दोस्त उन्हनि खे घुराए करे असां नक़ाबत करायूं पिया, पर पंहिंजी ॿोलीअ में नक़ाबत कंदड़ तमामु घटि दोस्त आहिनि ऐं आउं इहा ई दोस्तनि खे गुज़ारिश कंदो, जॾहिं बि तव्हां नक़ाबत कयो त पंहिंजी ॿोलीअ में नक़ाबत कयो ताकी पंहिंजी ॿोलीअ खे तव्हां प्रमोट कयो। वॾी महिरबानी साईं। सही महिरबानी। नाज़रीन, इहो ई असां सां गॾु मारूफ़ नक़ीब जंहिं पंहिंजे तारुफ़ बि करायो ऐं छो त महफ़िलुनि जी जान नक़ीब ई हूंदा आहिनि। असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी क़ीमती राय खां आगाह करण जे लाइ असांजे फेसबुक पेज ऐं यूट्यूब पेज खे लाइक कंदा, विज़िट कंदा। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।